नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू मां खबर ॾींदा हलूं त हल तोखे ड्राइविंग सेखारियां। खाली ग्राउंड ते ड्राइवर दोस्त के सरकारी एम्बुलेंस में ड्राइविंग सेखारींदो रहियो। इंतजामिया अगो निंड में सुतल। वधिक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।